सचो सतराम। पासा अग्निस्पंदवा चटले शुभ अवसर जिन प्यार भरे अवसर थे उनसे साईं जी रामत पाण जे लाइ संदन दावत में आए। सभी प्यार भरे करे में सब भावरन बहनों ऐसी संगत के सभी मुसलमान भाव रखे ईद जो सुहाना भाव भरियो ॾींहुं बि आहे सो बि शुभ अवसर ते उन्हनि सभिनी भाउरनि खे ईद जूं मुबारकूं ऐं वाधायूं। ऐं आयल सभी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। विस्पतवार यह उन्हीं सच्चे साईं उन्हीं सच्चे सतगुरु उन्हीं मालिक जी रहमत ते हल्ला ऐं पाइण ऐं चंड जो सुहानो समो यह उमास का बाद चंद्र ज़ाहिर थी भई गदगदी उमास यह उदय एक चंद्र यह प्रकाश एवं प्रकाश जब सच्चे साईं खपे सदा जीवन में प्रकाश तभी हुआ। आमतौर पर पहले कर्म जो बंधन में बदजी करे उमास वांगुर अनजान ना समझे या कर्म के चक्कर में फिरंदा भटकता पर चंड जो मकसद चंड के जिका रोशनी है वह सूरज का मिले सूरज की रोशनी गर्म थी पर चंद्र जो प्रकाश जब सूरज की रोशनी में थधो आहे तो वो थधो रात है शीतल रात निर्मल रात जी जो मकसद है उन्हीं ईश्वर उन्हीं पर मुझे रहमत पाए करे उन्हीं सच्चे सामने उन्हीं संतन उन्हीं महात्मा वो तेज पावनता ही रखे यानी तपस्या सिमरन जाप सत्कर्म ये तो घणो कुछ कयो ये तपस्या यानी तप यानी पंहिंजो पाण खे तपाइण यानी एतिरो कुछ करण
जब कहीं जो पावन खेले उन्हीं मालिक तक पहुंचे। पर जब वह ईश्वरी रहमत पाती तो होए वो तेज, वह शक्ति, वह चंद्रमा को संसार के मिले। पर पहली शीतलता, पहली निर्मलता, पहली रहमत, पहली आशीर्वाद, वह पहली पक्षी जो सिर्फ आशीर्वाद साई, नाम साई, ध्यान साई, पूरी ऊंधे मास यानी जीवन के बंधन के खत्म करे, कष्टन के कटे करे, असल चंद्रमा को शीतल निर्मल खुशहाल बनाए। चलो पहली रामत सा बन चली। हर महीने चंद्र के संदेश नहीं हो तो इसे जैसाई जी रामत के पाए, आशीर्वाद के पाए। असुर गुणों पहले पावन में धारण करना, चेन्नई पहले जीवन में आएगा। तपस्या, जाप, तप, ये सब उन्नयन करे। पर असल थोड़ो सिमरन, थोड़ो जाप, थोड़ी श्रद्धा, विश्वास, वहां सके ये बना दिया ज्ञान चंद्र ऐसे बने अखंड रीच, अखंड रीच धरती पर अक्षय करते हैं। सब धर्म में करना है। जी कामड़ी बिल्कुल चाहिए तो चले आंगन बनवास बिल्कुल भी गया या भोगी गया या कैठे गया, कोई भी ना लीजिए तो लेकिन संत महात्मा यही का बात हो पूरी सेवा करना उन्हें खादरी जी जो बंदोबस्त को मेहमान नवाजी जिनको ले चलने करना। तो एक दिन भी काफी साधु संत थी અને એ તો હવે ઘણા આયા जो ये सब परेशान थी जाते हैं। आए जो आदर भी करना, मेहमान नवाजी भी कर लिया, मेहमान आया भी आए, साधु आया भी आए, इनकी भूख्यो भी नहीं चलो पर आहे भी कुछ पान भी है मुंह डालता हूँ छाके सभी के परेशानी बैठी मैंने कहीं छाका करे द्रौपदी और भगवान कृष्ण की याद करे महिमा बच्चे नहीं उन्हीं की महिमा निवाजी न कर सकूं करिया दुख या शर्म के साथ सही न सकता तेजी करेंगे ऐसी आशीष को उसे खरायत सब कर और भगवान कृष्ण उनकी याद कर जैसे साधन तैयार कर ये तो द्रौपदी थे बात बची है आने सा बची है ये तो संगत चाहिए आने छाती में तो ऐसा बची है आए तो कुछ को नहीं तो कुछ क्या तो भी
हिकिड़ो बर्तन ऐं उन टी जो इहो तो उन्होंने चयो थे अक्षय पात्र अक्षय माना अवर्ण खेल जे खात्मो न थे अक्षय मतलब सदा हयात जो कॾहिं बि ख़तम न थे सदा ही हुजे ओके इन करे अक्षय तृतीया चवंदा भई उहा टीच तृतीया माना टीच ऐं अक्षय जेको फल करे ख़तम न थे इन करे वो सिंधी में अक्षय खे अखंड चयो अखंड माना अमाना न खंड माना जंहिंजो कॾहिं कोई ठोड़ न थिए कॾहिं ख़तम न थिए यानी जेको सदाई हुजे पियो सदाई मालिक जी रहमत सां भरियो रहे कॾहिं जुदा थी कंहिं क़िस्म जा कमी न अचे ठोड़ न अचे इनके पास अखंड धुन सां जाप कयो अखंड जेको सदाई हलंदो रहे जेको सदाई मालिक सां जोड़े रखे उहा धन उहा आशीर्वाद उहो जाप उहो सिमरन जेको सदाई ईश्वर उन सॼे साईं सां जोड़े रखे जंहिंमें कॾहिं बि टोड़ अचे ई न सदाई उनजी रहमत बनंदी अक्षय माना जेको कॾहिं खुटे कॾहिं ख़तम न थिए पात्र माना बंदि माना चइनि जेको ई थो घुरे बसि एतिरो हलंदो भई जेको ई खपे थो पिए सभु मिलंदो ऐं पोइ जीअं साधू स्नान पाणी करे मेन करे पहुता उनखे जेको बर्तन ॾिनो त पोइ उहो त सिर्फ़ु उन ते ॾिनी बसि ॾींदी वई जेको चाहे पई सत्ताम ॾींदी पई वई ऐं पोइ उहो बंदि सदाई उन वटि रहंदो जॾहिं जेतिरा बि साधू ईंदा जेतिरा बि संगत खे कुझु बि अचे त सभु उन्हनि खे खाराईंदी ऐं हमेशह मुंहिंजो नेम हूंदो कि महिमान आख़िर उनखे ॾर खे खाराए आख़िर खाइणो ऐं जॾहिं सभु थी वेंदा पोइ आख़िर में न खाईंदी ऐं पोइ बर्तन धोई रखंदी वरी पोइ नएं उनखां पोइ बर्तन घुराए तंहिंजे करे अखंड रीच या अक्षय जो मक़सदु जॾहिं सभु मालिक खे यादि कंदा उनजी रहमत मिलंदी आहे श्रद्धा सां उनखे संभालियो त पोइ असांखे अभाव हूंदो आहे कुझु न हूंदो आहे कमी हूंदी आहे तॾहिं त उनखां या उनजी वेला उनजी द्रौपदी हुई पर जॾहिं उहो थोरो ॾींदो आहे त पोइ वरी एतिरो ॾींदो आहे जो कॾहिं कमी थींदी कोन्हे जेको ई गुरू हमेशह मिलंदो रहंदो आहे सदाई पाईंदा रहंदा सदाई हलंदो रहंदो तंहिंजे करे अखंड रीत सां कोई न कोई नओं सामान ज़रूरु न करे उन ॾींहं जो कोई दान पुण्य चङाई बहितरीन कंदा था चङा उन पुण्य जो ई कारण जो अक्षय बर्तन या पात्र उहो मिलियो हू हारो जेको अचे उनखे खाईंदी पर जॾहिं घणा साधू या संगत अची वई त पोइ हुन घुरियो तूं थोरनि ई खारायो आहे पर मां तोखे एतिरो ॾियां थो जो जेतिरो ई खाई करे करे न खुटंदो सदाई हलंदो आहे
तेजी करे उन्हें ॾींहं खे अहमियत हो तो भाई इंसान कुछ न कुछ जरूर कंदो रहे। शेवा सिमरन जाप दान पुण्य चङाई बैठो उहा जीवन में रहे कंदा थोड़ी थोड़ी तो उनजो फल कई गुना मिली उन्हीं जो कोई अंदाज ये बड़े साथ जैसे जैसे आए हो ना कुछ दाना को घर में को पर जे श्रद्धा प्रेम सामूहिक में बोले ना तो कोई सच्चे साईं थे तो तुझी जब करा पर करा में जो केज थी ऐं जंहिंखे पंहिंजे लाइ कोन हो एतिरो मिले लखनि खे खाराइण वारो बस ॾाढी तो थोड़ी चङाई थोड़ी भलाई पर वो श्रद्धा ऐं विश्वास सां यकीन ऐं आस्था सां उन्हीं भाव सां जे द्रौपदी जो भाव भगत साहब जो भाव सच्चे साईं के सामने रखी सब कुछ तो बोले एतिरो ॾींदो आहे जंहिंजो अंदाज़ कोन्हे सुधा में एक दर्शन की कहानी वाकई है दर्शन में कुछ भी तो जब अपने घर वाले चयो तो किसी में राजा है कुछ में तो दोस्त था पूरा मुझे राजी की वही देश और एतिरो ॾींदो जैसा भी कम थी वेंदो तो मुंहिंजो वञा तो सही पर वञा कीअं आई कुछ छाकाणि त नीति हिकु त घुरण की वञा ऐं नंबर 2 में हथे खाली की छाकाणि त कॾहिं बि संत महात्मा भगवान जे द्वारे ज्ञानी या पाण को जेको वधीक हुजे वॾे माण्हू खे वञिजे उते कॾहिं बि हथे खाली न वञिजे उते कुझु न कुझु खणी वो वोट में दे या न दे वो कोई फर्क नहीं पड़ता अच्छा वो न दे तो वधीक महिरबानी इहो न सोचो ख़राब यानी नंढो हुनखे खणी वञिणो ऐं वॾो ॾे थो ठीकु आहे हाथ करे पर न ॾे थो बि महिरबानी जीअं असां मंदर में असां कुझु न कुझु खणी वञूं भेद प्रसाद या कुझु पर उहो ॾे थो त ठीकु आहे अगरि नथो ॾे त वॾी महिरबानी आहे रोक थो सम्झो उनजो कारण त जॾहिं असां खणी वेंदा आहियूं असां भाव सां खणी वेंदा आहियूं प्रेम सां खणी वेंदा आहियूं जेको कुझु आहे उहो थिए पर जेकॾहिं असांजी चाहत हूंदी आहे कुझु मिले त पोइ उहो ॾेई छॾे आशीर्वाद हुते असांखे उहो मिलंदो पर जेकॾहिं उन कुझु ॾिनो तॾहिं बि मोट में ॾेई छॾिजे पर अगरि न ॾिनो तो पोइ उन पंहिंजी आशीर्वाद उनजी आसीस पंहिंजी रहमत जेकॾहिं को वॾो माण्हू आहे पंहिंजी ख़ुशी पंहिंजी खिल पंहिंजी पहुच उहा उन मौज में ॾिनी ऐं उहा सभिनी जी एतिरो रंग लाहींदी आहे जो माण्हू एतिरो वधंदो आहे जो कॾहिं कॾहिं थी वञे
जॾहिं खणी वेंदमि त केतिरो घणो खणी वेंदमि, पर मिलण में प्रसाद थोरो हूंदो आहे हमेशह, उहे असुल हूंदो आहे। भई तव्हांखे थोरे में एतिरो घणो रहमत मिले जे तव्हां सदाई आबाद रहो, घणो कुझु। इन करे हिकिड़ा असूल तो जॾहिं सुदामा में वियो तो सुदामा वञा त सही आहे, हो राजा जॾहिं पढ़ंदासीं ॿई गॾु वियासीं उहो त ठीक हो, पर हाणे तो अलाए केतिरा हुनखे दर्जा ॾी, केतिरी उपाधि अथसि, केतिरा लक़ब अथसि, केतिरो कुझु अथसि, ॿार राजा आहे, केतिरा हंध राजा पोइ पियो वञे। हाणे बि वञा हथ में खणी वञा की मां वटि पुॼाए बि कोन। ऐं घर वारे चयोसि मां त प्यारे जाने हुयो कुझु कोन, वही जेके ॿिया घर आहे भई उहो घुरे भई कुझु ॾियो, त जीअं घर खे चांवर जी चिपकी चिठी न करे एतिरो चिपकी न करे, ऐं कंहिं पुराणा ॾिना, कंहिं सड़े ॾिना, नवां त रुगो कोई घटि ॾींदा, उहे बि ख़ैरात ॾींदा, उहो ॻाईंदा आहिनि। हुन में कंहिं सड़े ॾिना, कंहिं पुराणा ॾिना, कंहिं कहिड़ा ॾिना, पंज घर जेके भई सभई चांवर जी रंग बरंगी थी विया, उहे बि हिकु जहिड़ा कोन, पर अची करे मुठी जेतिरा थिया, जेके थिया मुठी जेतिरा, उहे ॿियो कुझु हुयोसि कोन। पंहिंजो घर में त कपिड़ो बि कोन, पलो खोले करे फाड़े करे वरो सुबुह जो ॿधी करे ॾेई छॾियसि, त उहो कड़ी करे जीअं वियो उते पहुतो त भॻवानु कृष्ण जीअं मिलियो एॾो स्वागत कयो, इज़त कई, एॾो प्यार सां विहारियो, घटि को वधीक जेका बि कई पंहिंजी। पर पुॼण सां पहिरियों सवाल कयोसि, ईअं मथे करे आयो न भाभी थोरो ज़रूरु मुंहिंजे लाइ कुझु ॾिनो हूंदो, इन करे ॾिनो छॾी, मूंखे बुख लॻी आहे, पहिरियों मां उहो खाए। हाणे हे वीचारो चयो त अहिड़ा चांवर में ॿिया कीअं, त जीअं भई चांवर नसि कहिड़ा कहिड़ा ॾिसण सां सम्झी वियो भई आहे छा, उन में सम्झी वियो त कोन शइ छा आहे, पर हुन एॾो प्यार सां खाधा जो अहिड़ी चीज़ अॼु तक ज़िंदगी में खाधी न आहे, एतिरो प्यार, एतिरो मोकिलियो आहे, एतिरो कुझु कयो अथई, एॾी तारीफ़ कई। उन खाधा चांवर ऐं चांवरनि जो अक्षित चयो वेंदो आहे, जीअं खाधा उन जी बि साॻी जंहिंमें खीर चओ अक्षर चांवर, तो जीअं खाधा चए अॼु मूंखे एतिरी ज़िंदगी में बुख लॻी वई आहे, एतिरो घणो कुझु मिलियो आहे, तंहिं करे इहे वरी मालिक करे तो सदाई आबाद कया, उन चांवर खाधा अक्षय थी विए, उन भेंट में या उन मोठ में जेका उन आशीष ॾिनी, जॾहिं आयो घर में कुझु बि पहुतो, उहे चांवर जी मुठी में केतिरे घर में वठी आयो इहो बि पतो पवंदो, पर जॾहिं वापसि वञो तो सभु कुझु बदिलियल हो, घर में कचो हुयो, छत बि पूरी सारी कोन्हे, घर में दाणो बि कोन लिखाए, पर उते जेको महल हुयो सभु कुझु राजा जी सभु जो पंहिंजे घर खे न सुञाणे सघियो, एतिरो घणो कुझु करे थोड़ी चङाई, थोड़ी भलाई उहा इंसान खे किथे पहुचाए चाहिए। इहा चीज़ इन करे असां चवे बड़ी भॻवानु सचे साईं ईश्वर उन मालिक जो दुआ कई न, तुम परेशान भेद हिन जो मक़सदु सम्झी
भाई असां आहे छा जेको वीचारे, पर उहो जेको रंगीलो आहे उहो तमामु घणो तंहिंजे करे अक्षय तृतीया जे मौक़े ते असां अची ज़रूरु हिकु त दान पुण्य कुझु जेको बि पहुचे उहो माण्हू करे, ऐं ॿिए नंबर ते कोई न कोई नई चीज़ ज़रूरु करे। इन करे ॾिसंदा ॿियो कुझु बि न, कोई माण्हू दिलो बि ज़रूरु वठंदो आहे घर में, ऑनलाइन भेण कहिड़ो नओं दिलो या कुझु न कुझु आराम थिए थो मिले, जंहिंसां असांजो जीवन नओं थींदो रहे, सभिनी जो वाधारो थींदो रहे, ख़ुशी थींदी रहे, ख़ुशहाली थींदी रहे। चवंदो आहे आशीर्वाद जे द्रौपदी खे पात्र चाहे महिमान में ठाहे, पर कृष्ण जो पात्र जी उनखे कुझु न हो, सुदामे खे भलो चावल खणी आयो, भलो साफ चणा खणी आयो, तो थोड़े भाव जी बोझ जेको मिलियो, जेतिरो पति जो पात्र हो थी हो, सोचे साईं सखर जो भाई मथे मां पूजे साईं जो सखर क्रास तॾहिं बि ईंदो चलिया वञा, कोई सारो हूंदो पूरो सारो सखर में ईंदो दखी हुजे, दखी थी वञे टिकर वारी उहा हूंदी हुअसि, त भई सारा फुल्का खणी ईंदो, भई जेके आहे गिराई गिराई ॾींदो, तो ये बड़ी बात है, तो साईं कोई तो कुदरत में ये पतो खणी आए, ॿिए दफ़े खणी आए, तो दखी पतो फुल्का, तो सभी लोगों को साईं क्रास थींदा तो काफ़ी संगत, बस संगत आई, सभी ट्रेन वारा भी सभी कुछ करनी है, तो पतो कहीं को रोड़ी स्टेशन पे जी है, मेरी सारी संगत थी भाई, अरे ये तो दखी में खड़ी आए, तो क्या समझ नहीं आया कुछ, अच्छा तो पहले बहुत ऐसे कि बिजनेस, आप नहीं तो नहीं क्या करा, हला ये ना है कि जात के बिल्कुल ना, तो आयो साईं जन के, जैसे माहौल दखी में समझ गया, घर बोले कितना भी घरों को इन्हें रिसर्च करने जो भी घर बोल चला मकड़ी के बोल देख रहे थे उन्होंने बोल रहा है, आए उनका जगह खड़ी है उन्हें तो जाएगा, नहीं सके तो मंदी है, कुछ और पहले ये द्रौपदी वाले परेशान किया है, तो साइड खिले चलो तो के छवि और दखी में इतना बार भाग लग लो, तो शुरू कर रहने खुद भी हल्दी डालती है, ऐ हो कोई छवि में ना फुल्का के दे दो ना, ऐ मतलब कर जो बड़ी तो क्या बोलिए वो सब्जी जो लीडो हो, ये जितनी संगा देखो प्लेटफॉर्म देखो है वो सब खाएगा, नहीं जब साइंस ने आए साइंस ने बस ये तो हल्दी डाली तू बाजू केतरो खड़ी आयो कर बाकी तो हल्दी डाली, ये जितने में साइंस वो तो क्रास थींदा, ओ बस वही चली का मुझे इस बात का चला होता, और तक की बस वही खड़ी है, ऐ जेतरी संगत उधर सदाई हल्दी डाली, ऐ साइंस के आज की जैसे मुझे ने सखर जो मुझे घर पेड़ पे होते बाहर, ऐसा ही नहीं जब वे सखर ही था जो का थे कि प्रोग्राम मुझे पर हमें जरूर लेना, और नींद की चाय के घर को उधर सुनने जरूर लेना, ऐसी सोची बात हो रही, ऐसे वे साइंस और संसार छेड़ो, कोई भगत साहब के जब वेला तब वो वाली दखी हो जब करने वाले साइंस की आशीर्वाद तो जेतरी संगत होगी जब कोई शान उसने प्रेत फल में सभी एक खाए तो होगी वाली दखी हो जब क्या है भगत साहब के साइंस तो मानो था जब भी जो
समूह घर पे तो भले साहब परमेश्वर का आशीर्वाद मिलने भी मदे में कदे पंहिंजे कम सां बि सकर वेंदो हो जेके प्रोग्राम हूंदो कंहिंखे पतो ई हूंदो पर कम सां बि उन उनते ज़रूरु तुंहिंजे घर में ज़रूरु अचिणो आहे छो साईं जो थियल आहे पर तुंहिंजे अचिणो ज़रूरु आहे ऐं इहो सिलसिलो हलंदो रहियो थी पर जेके आख़िर सचे साईं बहादुर वो छटियों तकी जी एतो रंग लाए इंसाफ जो मालदोरा जड़े रहते पर जड़े बड़े साथ में शहादत थी जड़े आखिर में सखर में बैठी आए बैठे दरबारा जी के भी आए इतनी संगति शहादत तो हजार मालूम दिया उन्हीं वक्त में बड़े साहब कभी थी आया अर्थी हुई कोई कार हो गए नहीं खुला सखा आया इंसान को या बिल्कुल भी झूले बा तो जब वठी आया तो जब रखल वही इन जगह के बनी कर बस ठीक कर बात अरे मंदिर बात कर याद में कोई हो गया पास में पूरा प्रोग्राम में कुछ हम पर्सनल प्रोग्राम के लिए भी कर सिर्फ दूसरी जगह तो जी होशियार मनो वो महिला मुझे कहीं के पतो भी न तो थियो छा वो जी भले साहब विद्यार्थी के बैठी पाए अचानक सब जी होश में आया असां पहुता थी कि पंहिंजो पान अर्थी के दिए खबर पंहिंजो पान अर्थी को भी पंहिंजो पान सिधो मंदिर में घर अची पहुचूं ते भले साहब उते जेको सचे साईं जो आशीर्वाद ॾिनल तो जॾहिं बि सखर में पंहिंजे घर ज़रूरु ईंदा तो भले साहब पंहिंजे जीवन में वेंदो पर इहा वॾी ॻाल्हि नहीं दिलों की अर्थी तने में कोई वचन में भाई वैसे दो ने घर पहुंच तो कुछ हुयो के कमाल देखिए कि कितने श्रद्धा भाव प्रेम कुहारी दिव्य विश्वास मुझे नाम ध्यान सिमरन जाप दान पुण्य चमाई उन्हीं जगह पहुंचना है जीवन में निखार जीवन में रहमत को व्यापार सच्चे साईं की आशीर्वाद पाए मुझी रहमत के पाने जय जीवन में मास बने अंधकार बने अज्ञानता बने अनजानाई बने बंधन बने वो सच्चे साईं के प्रकाश के जो शीतल निर्मल में तपस्या योग पुण्य चलाई जो जीवन सिर्फ जीवन न करना जीवन ये सब उन्हें कोई बात तो उन्हें बढ़ाया उन्हें ऊंचाई है तो मैंने बात उन्हें ऊंचाई के लिए उन्हें छाप छाप गए हो पुरुष तो एक ही तरह में बड़े कितने जन्म अच्छा के छात्र में शीतलता के रहमत में आशीर्वाद थोड़ो नाम ध्यान सेवा चंगाई और तो थोड़े में एतो घणो कुछ नहीं जाए जो अक्षय वागो अखंड वागो जो कड़े खत्म ही न थी असां सदाई बदंदा रहूं बसंदा रहूं हित में वधो अॻिते में उनजी रहमत बजंदी रही अज को भागल भरियो खुशियुनि भरियो समय अज चंड यानी जीवन जो निखार
पहली जिंदगी में पूछा से तो साईं जी रामत के पायण जो ऐं अखंड याद से ये हुआ रामत जो पंहिंजे थोड़े पायण सां ऊंचाई मिली वरी कॾहिं ख़तम थी ऐं असां उनमें ध्यान सिमरन उनसे साईं श्रद्धा विश्वास भेद कंदा सिद्धांत जैसा चङो कर चङी भावना त जेको थिए मुंहिंजो चङो थिए जेको भई एतिरा कोई खाराइणा त उहो भावना आहे असांजी बहितर सोच उहो कुझु करणो आहे जॾहिं विश्वास श्रद्धा सॼो साईं जो ईश्वर जी रहमत त पोइ एतिरो मिलंदो आहे जेको अक्षर हूंदो आहे अखंड हूंदो आहे जेको करे ख़तमु थिए पोइ उहो पात्र मिलंदो उहो बर्तन मिलंदो आहे उहा रहमत मिलंदी आहे जेका वरी सदाई हलंदी आहे कॾहिं दूर थिए जीवन खे प्यार उन सच सतगुरु उन ईश्वर इहा ई इल्तिजा अरदास ऐं विनती त पाण सभिनी खे सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई शेवा सिमरन में ध्यान श्रद्धा विश्वास सां पूरी करे उन रहमत खे पायूं जंहिंखे पाइण खां बाद वरी कुझु पाइणो ई न पवे जीवन अक्षय थी वञे अखंड थी वञे रहमत संभाल थी वञे उनजी आसीस संभाल थी वञे साईं जी प्यार कंदे सभु भाउ भेण ऐं सॼी संगत खे पूज्य लहरी साहब सत सतराम धाम रागी साहब विस्पतवार चंद्र स्वामी समय ऐं अक्षित अखंड के शुभ अवसर आशीर्वाद शुभकामना वादा सच सच